नाज़रीन, सिंध असेंबली जे स्पीकर आगास राज दुरानी सिंध असेंबली जी सिक्योरिटी ते सख्त गणती जो इज़हार कंदे चयो आहे त घरू खातो IG सिंध समेत कानून लागू कंदड़ इदारा सिंध असेंबली जी सिक्योरिटी जे मामले ते गैर संजीदा आहिनि। सिंध असेंबली जे स्पीकर मेहरान TV कराची जे ब्यूरो चीफ गुलशन शेख सां सिक्योरिटी सूरत-हाल बाबति ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं। उनखे मां इन्फॉर्म कंदो रहिया, उनखे लेटर्स भी लिखदा रहिया आहियूं त असांखे हिते प्रॉपर सिक्योरिटी ॾियो जेकी असांखे सिक्योरिटी कोन थी मिले। प्लस जेकी मुंहिंजी ट्रैवलिंग थिए थी, यूजली मां बाय रोड ई वेंदो आहियां, वो भी असांखे सिक्योरिटी कोन था ॾियनि सही तरीक़े सां। गाॾी भी सही तरीक़े सां कोन्हे प्रॉपर सुठी का जेकी हाईवे ते हली सघे। उन पोइ घर ते मुंहिंजी सिक्योरिटी रिमूव कई त कोरोना जे करे असांखे कुछ पुलिस वारनि जी ज़रूरत आहे। सो असां उन ते एतिराज़ कोन कयोसीं। उनखे मां सम्झां थो साल थी वियो आहे त उहे जेके पुलिस सिपाही जेके घर ते ड्यूटी ॾींदा सुबुह शाम, उहे हाणे कोन्हनि। मुंहिंजी पंहिंजी पर्सनल ज़ाती सिक्योरिटी आहे। बाक़ी होम डिपार्टमेंट खां असांखे का फैसिलिटी कोन थी मिले। नीदर IG कंसर्न्ड आहे त सिंध असेंबली जी इम्पोर्टेंस मां सम्झां थो त हुननि खे फील कोन थी थिए त केॾी इम्पोर्टेंस हेरिटेज वारी बिल्डिंग भी आहे। प्लस हिस्टोरिकल पाकिस्तान रेज़ोल्यूशन भी हिन सिंध असेंबली कयो ऐं उन खां इलाही वॾा वॾा लॉज हिते असां ठाहिया वियासीं। हिते 168 MPAs अचनि था जेके पंहिंजी ड्यूटीज़ परफॉर्म कनि था असेंबली में। ॿिया हिते असांजो स्टाफ भी आहे, पर असांखे प्रॉपर सिक्योरिटी जेकी हुजणु खपे उहा कोन्हे। छा सबब आहे? असीं खुद गवाह आहियूं त अलाए केतिरा दफ़ा जेको आहे सेक्रेटरी IG ॾे होम डिपार्टमेंट ॾे ख़त लिखी चुका, पर उनजे बावजूद जेको आहे त मुसलसिल जेको आहे त सूरत हाल इहा आहे त उहे सिक्योरिटी प्रोवाइड नथा कनि। हाणे इन शइ खे असां ॾिसूं पिया लॉ पॉइंट ऑफ व्यू खां। असांजे असेंबली जा जेके रूल्स आहिनि उहे असां चेक करे पोइ उनजे ख़िलाफ़ असां एक्शन कंदासीं। जेके भी ऑफिसर्स जेके इहे इम्प्लीमेंटेशन नथा कनि, मां पाण कुछ सिक्योरिटी ऑफिसर्स सां ॻाल्हायो आहे जेके हिते सिक्योरिटी प्रोवाइड कंदा आहिनि। उहे हा कनि था, पर उन्हनि में कोन्हे उहा त उहे इम्प्लीमेंट कनि। हाणे हे ॾिसो, हे मुंहिंजी पंहिंजी ज़ाती जॻह त कोन्हे, पर दिस इज़ मोस्ट प्रेस्टिजियस। मां सम्झां थो मुंहिंजे ख़ानदान हिते वॾी सर्विस ॾिनियूं आहिनि। मुंहिंजो चाचो आगा बदरुद्दीन ख़ान डेप्टी स्पीकर रहियो। मुंहिंजो वालिद साहब हिते डेप्टी स्पीकर रहियो। मां हिते सेकेंड टर्म स्पीकर जी गुज़ारियां पियो। हिते मां नोट कंदो आहियां ऐं उनखे हमेशह ॿुधाईंदो रहंदो आहियां त दिस इज़ अ वेरी हिस्टोरिकल प्लेस ऐं तव्हां महिरबानी करे हिन लुक आफ्टर कयो। दिस इज़ नॉट अ जोक कि तव्हां सम्झो था त मां तव्हां सां ॻाल्हायां त तव्हां मूंखे बेवकूफ़ सम्झो था या सम्झो था त मूंखे का ख़बर कोन्हे, तव्हां छो था ईअं कयो। तव्हांखे हर हिते जेके भी हेरिटेज बिल्डिंग्स आहिनि उनजो सिक्योरिटी प्रोवाइड करणी आहे होम डिपार्टमेंट खे, ऐं IG इज़ मोस्ट रिस्पॉन्सिबल फॉर इट एंड ही शुड लुक आफ्टर इट। सर, पाण थोरो सियासत ते त जेके इल्ज़ाम पिया लॻाइनि त हार्स ट्रेडिंग थींदी सेनेट जे चूंडुनि में, उन्हनि में ताज़ो जेको आहे त उन जा वीडियो भी पकड़िया आहिनि। अवां कीअं था ॾिसो हिनखे सॼे खे? ॾिसो, इहे त हाणे ज़ाती हर माण्हू जो पंहिंजो फ़ैल आहे। इन में हर सियासी माण्हू खे बदनाम करणु इहा सुठी ॻाल्हि न हूंदी आहे। त हर सियासी मामून जेको आहे उहो विकामण जे लाइ तयारु न हूंदो आहे। कुझु अहिड़ा आहिनि माण्हू जे इहे हरकतूं कयूं, उनजे ख़िलाफ़ परमानेंट एक्शन थियणु खपे त आईंदा हुन वरी कॾहिं मेंबर थी सघे असेंबली जो, न का अहिड़ी हरकत करे। ॿियो वफ़ाक़ ॾांहुं जेके हितां रेज़ोल्यूशन्स था वञनि या जेके ॿियूं शयूं थी वञनि, उन ते उहा मोट कोन थी अचे। काफ़ी दफ़ा अवी भी इहो दावो कयूं आहिनि त उहा मोट नथा ॾियनि। असांजो कमु आहे, असां सिंध गवर्नमेंट खे मोकिलींदा आहियूं। पोइ चीफ सेक्रेटरी जो कमु आहे त उहो फेडरल गवर्नमेंट खे इन्फॉर्म करे त इहा रेज़ोल्यूशन पास थी सिंध असेंबली मां, ऐं सिंध असेंबली जे मेंबर्स मेजॉरिटी सां इहे रेज़ोल्यूशन पास कयूं। उहे इम्प्लीमेंट थियणु खपनि। जॾहिं पाकिस्तान ठही सघे थो रेज़ोल्यूशन ते, त इहे ॿियूं जेके नंढियूं रेज़ोल्यूशन आहिनि इन्हनि खे भी इम्प्लीमेंट गवर्नमेंट खे करणु खपे।